मीरपुर माथेलो जो गोठ सबड़ बोजार जो रहवासी पुरेत गाही बोजार जो पुट गुलाम यासीन बोजार कैंसर जड़ी खतरनाक बीमारी में मुब्तला थी वियो आहे। मर्द में मुब्तला नीगर जे पुरेत पीऊ जो चवण आहे त पुट गुज़रियल 7 सालनि खां बीमारी में वरतल आहे, जंहिंजो गुरबत आहार इलाज करायो आहे पर को फ़र्क़ु नाहे पियो। हुन चयो त मां ॻोठ में ॻोठाणनि जो माल चारे घर जो गुज़र सफ़र कंदो आहियां। हाणे मूं वटि एतिरी रक़म नाहे जो पुट जो इलाज कराए सघां, जंहिं करे मीरपुर माथेले जी सरकारी अस्पताल पंहिंजे बीमार पुट खे इलाज लाइ वठी आयो आहियां। हिन वक़्तु अस्पताल ॿाहिरां वेठल आहियां। ख़ुदा मुंहिंजे पुट जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। संदन चवणु हो त जेकॾहिं को सरंदी वारो मुंहिंजे पुट जो इलाज कराईंदो, संदसि पाण खे हुन वटि विकिरो करण लाइ तयारु आहियां। उन वटि मां समूरी ज़िंदगी नौकरी ॾींदुसि। ग़रीब पोरे रोईंदे चयो त मुंहिंजे पुट खे घणी तकलीफ़ आहे जेका ॾिसी नथो सघां। हुन वस वारनि खां अपील कई त पुट जे इलाज लाइ मदद कई वञे। इलाज कराए इलाज कराए मुल्तान सोए मराया कोई मदद नहीं करना का घर में माँ औलाद नहीं किया कुछ भी करा मेरे से थी सके मदद करो। अपनी दीदी माँ करे मेहरबानी करो तकलीफ बड़े बच्चे नौकर बच्चे की तकलीफ कैंसर इलाज करा सॼो मेहरबानी नौकर भी वेंदो इलाज कराए नौकर भी मेहरबानी तकलीफ लेकिन न ॾे मेहरबानी इलाज कराने मेहरबानी करा अपील आहे मार खाना ताबी खाना थी सके मेहरबानी करा तमाम मुश्किल इलाज करा।